अॼु मुंहिंजो सब्जेक्ट आहे मैथमेटिक्स। नंबर सिस्टम पेडागॉजी स्ट्रेटजी तहत कीअं सम्झाइजे। नंबर सिस्टम में पढ़ंदासीं त जे असां उहो कॉन्सेप्ट कीअं कहिड़े मेथड सां सम्झूं। त नंबर सिस्टम में पहिरियों असां ॿारनि जी काउंटिंग करणु सेखारींदा आहियूं। पहिरियों असां 1 खां वठी 10 ताईं उन्हनि खे नंबर काउंट करणु सेखारींदासीं। वरी आस्ते आस्ते 1 खां 20 ताईं, वरी ईअं आस्ते आस्ते असां नंबरनि खे एक्सपांड कंदा वेंदासीं लार्जर नंबरनि ताईं। जॾहिं उहो काउंटिंग नंबरनि जी सिखी वेंदा त पोइ ॿिए नंबर ते असां छा कंदा आहियूं, नंबरनि जी जेका आहे रिकग्निशन कराईंदा आहियूं। रिकग्निशन जो मतिलबु त पोइ जेके उहे उन्हनि खे नंबर सेखारींदा आहियूं 1 खां 10 ताईं, 20 ताईं, वरी 50 ताईं, वरी 100, 1000, ईअं लखनि ताईं, पोइ वरी असां छा कंदा आहियूं, उहा जेका रिकग्निशन में असां नंबर उनखे पढ़ाइणु ऐं उन्हनि खे लिखणु सेखारींदा आहियूं। उहो असां ॿिनि तरह सां सेखारींदा आहियूं। उहो असां उन्हनि खे न्यूमरल्स में बि सेखारींदा आहियूं, वर्ड्स में बि सेखारींदा आहियूं। त अंगनि में उहे कीअं लिखनि, उहे न अखरनि में उहे कीअं लिखजनि। उन खां पोइ वरी असां छा कंदा आहियूं, असां उन नंबरनि जी हिकिड़ी मतिलबु लाइन ड्रा कंदा आहियूं। हिकिड़ी लाइन ड्रा, लाइन ते असां नंबर लिखंदा आहियूं। उन लाइन ते असां नंबर लिखंदा आहियूं 0, 1, 2, 3, असां नंबर लिखंदा आहियूं। उहे नंबर लिखी पोइ असां वरी स्टूडेंट्स खे छा कंदा आहियूं त उन्हनि नंबरनि में कुझु असां ऑपरेशन्स कराईंदा आहियूं। जीअं मिसाल जोड़ थी वई, एडिशन थी वई, सबट्रैक्शन थी वई। त पोइ असां ॿारनि खे सेखारींदा आहियूं त जेकॾहिं हीअ 2 नंबर पाण में जोड़ करायूं त हिन जो जवाबु छा ईंदो। ईअं असां उन्हनि खे नंबर्स जो कॉन्सेप्ट ॾींदा आहियूं। उन खां पोइ वरी प्लेस, नंबर प्लेस, माना उहे नंबर असां कीअं रखंदा आहियूं, उन्हनि खे असां पोज़ीशन्स ॿुधाईंदा आहियूं। जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि हिकिड़ो मां एग्ज़ाम्पल लिखां त पोइ असां उन्हनि ॿारनि खे नंबर जी पोज़ीशन ॿुधाईंदा आहियूं त हीअ जेको आहे 1 आहे मीन्स 1 सां, हीअ 10 सां, हीअ 100 सां। ईअं असां उन्हनि खे नंबरनि जे पोज़ीशन जी बि कॉन्सेप्ट ॾींदा आहियूं जीअं उन्हनि खे ॾुखियाई न थिए, नंबर ॿुधाइण में उन्हनि खे ॾुखियाई न थिए। छो जो कॾहिं कॾहिं ॿारनि खे असां हिकिड़ो नंबर हज़ारनि ताईं लिखाईंदा आहियूं, पोइ उन्हनि खे ॿुधाइणु कोन ईंदो आहे। त पोइ हीअ जेको आहे मिसाल 6780, पोइ उन्हनि खे इहो पढ़णु कोन ईंदो आहे। जेकॾहिं असां इहो नंबर जी पोज़ीशन असां उन्हनि खे सम्झाए छॾींदासीं न त हीअ 1 सां, हीअ 10 सां, हीअ 100 सां, त पोइ उन्हनि खे ॿुधाइण में सवलाई थिए। उन खां पोइ नंबर सिस्टम में पोइ असां उन्हनि खे मुख़्तलिफ़ टाइप्स जा नंबर ॿुधाईंदा आहियूं। जीअं उन मुख़्तलिफ़ टाइप्स में कहिड़ा कहिड़ा अची था वञनि। जीअं असां पहिरियां उन्हनि खे जेको आहे सो नेचुरल नंबर्स ॿुधाईंदा आहियूं। नेचुरल नंबर्स, हाणे नेचुरल नंबर खे सिंधी में चइबो आहे कुदरती अदद। उन नेचुरल नंबर असां उन्हनि खे शुरू में ई नेचुरल नंबर पढ़ाइण छो शुरू कंदा आहियूं, छो जो नेचुरल नंबर जेके आहिनि उहे 1 खां शुरू थींदा आहिनि। नेचुरल नंबर खे असां काउंटिंग नंबर बि चवंदा आहियूं, छो जो असां पहिरीं ॿारनि खे नंबरनि जी काउंटिंग करणु सेखारींदा आहियूं। त उन जे करे असां पहिरियां उन्हनि खे नेचुरल नंबर सेखारींदा आहियूं। नेचुरल खां पोइ असां उन्हनि खे होल नंबर सेखारींदा आहियूं। हाणे जॾहिं त नेचुरल नंबर 1 खां स्टार्ट थींदा आहिनि, उन खां पोइ असां उन्हनि खे जेको आहे ॿिए नंबर ते होल नंबर छो सेखारींदा आहियूं। जॾहिं त नेचुरल नंबर आहिनि पोइ असां होल नंबर छो उन्हनि खे सेखारींदा आहियूं। छो जो जेकॾहिं असां नेचुरल नंबर ॾिसूं त नेचुरल नंबर जेके आहिनि उहे स्टार्ट थियनि था 1 खां। होल नंबर जेके आहिनि उहे वरी 0 खां स्टार्ट थींदा आहिनि, छो जो नेचुरल नंबर में 0 आहे कोन, त होल नंबर में 0 अची थो वञे। त पोइ असां नेचुरल खां पोइ होल नंबर सेखारींदा आहियूं। होल नंबर खां पोइ वरी असां अॻिते उन्हनि खे इंटीजर्स नंबर सेखारींदा आहियूं। हाणे जॾहिं नेचुरल नंबर बि आहिनि, होल नंबर बि आहिनि, पोइ इंटीजर नंबर असां उन्हनि खे छो सेखारींदा आहियूं, छो जो जेके इंटीजर नंबर आहिनि, इंटीजर नंबर बि 0 खां स्टार्ट थींदा आहिनि। पर उन में छा थींदो आहे, इंटीजर नंबर में पॉजिटिव वैल्यूज़ बि अची वेंदा आहिनि, उन में निगेटिव नंबर बि अची वेंदा आहिनि। छो जो जेके असां नेचुरल नंबर पढ़िया उन में निगेटिव नंबर्स न हुया, वरी असां होल नंबर पढ़ाया उन में निगेटिव नंबर्स न हुया, वरी इंटीजर असां इन लाइ पढ़ाईंदा आहियूं छो जो उन में 2 नंबर थी था वञनि, जेको आहे सो पॉजिटिव बि ऐं निगेटिव बि, ऐं उन में 0 बि थींदो आहे। उन खां पोइ असां उन्हनि खे वरी रियल नंबर सेखारींदा आहियूं। ईअं असां उन्हनि खे मुख़्तलिफ़ टाइप्स जा नंबर सेखारींदा आहियूं। उन खां पोइ वरी इहे मुख़्तलिफ़ टाइप्स जा जेको आहे नंबर्स, जेको असां पहिरियां असां उन्हनि खे जेको सेखारियो, पहिरियां काउंटिंग खां पोइ उन नंबरनि जी रिकग्निशन, उन खां पोइ वरी जेको आहे सो असां नंबर लाइन, पोइ वरी उन्हनि जी प्लेस वैल्यू, इन्हनि खे चइबो आहे फाउंडेशनल
स्किल्स उन खां पोइ ॿियो नंबर असां जेको पढ़ियो इहो हो मुख़्तलिफ़ टाइप्स जा जेको आहे नंबर मुख़्तलिफ़ टाइप्स जा। उन खां पोइ वरी असां छा कराईंदा आहियूं इंगेज एक्टिविटी। इंगेज एक्टिविटी में असां छा कंदा आहियूं कॾहिं कॾहिं कुझु ॿार जोड़ या कट या ज़रब या वंड ख़ासि करे जोड़ ऐं कट उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में न आहे ईंदी। मिसाल जी ॻाल्हि जेकर असां कंहिं ॿार खे चवंदा आहियूं 5 ऐं 4 त 9 5 ऐं 4 9 पर काफ़ी ॿारनि खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी आहे 5 ऐं 4 9 थिया कीअं। पोइ असां छा कराईंदा आहियूं असां इंगेज एक्टिविटी मतिलबु कुझु एक्टिविटियूं कराईंदा आहियूं। उन एक्टिविटी में असां छा कंदा आहियूं त कुझु असां कोइंस वग़ैरह खणी ईंदा आहियूं या वरी असां ब्लॉक्स ठाहींदा आहियूं। ब्लॉक्स ठाहींदा आहियूं या कोइंस। पोइ असां छा कंदा आहियूं पहिरियों असां 5 कोइन गणे अलॻि कंदा आहियूं वरी 4 कोइन गणे अलॻि कंदा आहियूं। पोइ असां छा कंदा आहियूं ॿारनि खे सेखारींदा आहियूं त हाणे तव्हां इहे मिलायो हीअ 5 हीअ 4 ॿई मिलायो। हाणे 5 ऐं 4 9 कीअं था थियनि पोइ वरी हिकिड़ो हिकिड़ो करे गणे ॿुधाईंदा आहियूं 1 2 3 ईअं असां जॾहिं सभु गणी वेंदा आहियूं पोइ भाई घणा थिया 9 ईअं असां उन्हनि खे पोइ जोड़ करणु सेखारींदा आहियूं। कट बि असां उन्हनि खे ईअं ई सेखारींदा आहियूं मुख़्तलिफ़ कोइंस या ब्लॉक्स ठाहे पोइ असां जेको आहे नंबर सिस्टम में को बि तव्हांखे को सवाल पुछिणो हुजे त तव्हां सवाल पुछी सघो था। Why we study number system? हा असां मतिलबु नंबर सिस्टम पढ़ंदा छो आहियूं छो जो नंबर सिस्टम असां इन लाइ पढ़ंदा आहियूं ऐं तव्हांखे ख़बर आहे त मैथ ज़रूरी आहे। मैथ में ई असां नंबर सिस्टम पढ़ंदा आहियूं। ॾिसो डेली लाइफ में असां बिज़नेस कंदा आहियूं ऐं पैसनि जी कंहिंखे लेती कंदा आहियूं पैसनि जो त उन में इहे जेके काउंटिंग्स वग़ैरह थींदी आहे इहो सॼो इन नंबर सिस्टम जे करे थींदो आहे। असां इहो जेको नंबर सिस्टम इन लाइ पढ़ंदा आहियूं। घणनि क़िस्म जा नंबर सिस्टम आहे? हा सर नंबर सिस्टम जेके आहिनि 4 क़िस्मनि जा हूंदा 4 क़िस्मनि जा। हिकिड़ो असां पढ़ंदा आहियूं डेसिमल नंबर पढ़ंदा आहियूं जंहिंमें बेस 10 हूंदो आहे। ॿियो असां वरी उन खां पोइ पढ़ंदा आहियूं ऑक्टल नंबर्स। ऑक्टल नंबर में बेस 8 हूंदो आहे मतिलबु जीअं पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त डेसिमल नंबर। हाणे डेसिमल नंबर न उन में मतिलबु 0 खां वठी 9 ताईं नंबर ईंदा आहिनि। ॿियो वरी जेको तव्हांखे मेथड टाइप ॿुधायां त जेको ऑक्टल नंबर जो जेको बेस आहे उहो 8 हूंदो आहे। माना उन में जेके नंबर्स ईंदा आहिनि उहे 0 खां वठी जेको आहे 7 ताईं नंबर्स ईंदा 7 ताईं। उन खां पोइ वरी टियों जेको टाइप आहे उहो आहे बेस 5। हुन जो बेस 5 हूंदो आहे मतिलबु उन में जेके नंबर्स ईंदा आहिनि उहे 0 खां वठी 4 ताईं नंबर ईंदा आहिनि। हिननि जो बेस जेको आहे 5 हूंदो आहे। उन खां पोइ बाइनरी नंबर्स चौथों नंबर। बाइनरी नंबर में वरी जेको बेस हूंदो आहे उहो 0 खां वठी उन जो बेस 2 आहे। हिन में नंबर जेके 0 ऐं 1 सिर्फ़ु हूंदा आहिनि। इहे 4 क़िस्म जा नंबर सिस्टम में। ॿियो को सवाल? सर नेचुरल नंबर ऐं होल नंबर में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हा नेचुरल नंबर ऐं होल नंबर में कहिड़ो फ़र्क़ु आहे इहो मां तव्हांखे पहिरियां ई जेको आहे सो ॿुधायो त नेचुरल ऐं होल नंबर सां में फ़र्क़ु छा आहे छो था पढ़ूं। नेचुरल नंबर असां काउंटिंग लाइ पढ़ंदा आहियूं। होल नंबर ऐं नेचुरल में फ़र्क़ु इहो आहे त होल नंबर में सिर्फ़ु 0 थो अचे जेको नेचुरल नंबर में आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो ई आहे। If natural numbers are whole numbers, what we call integers numbers. हा साईं जो सवाल आहे त जेकॾहिं होल नंबर्स बि आहिनि जेके नेचुरल नंबर बि आहिनि पोइ असां इंटीजर नंबर छो था पढ़ूं। त तव्हांखे मां पहिरें ई ऑलरेडी ॿुधाए छॾियो त असां इंटीजर्स नंबर इन लाइ पढ़ंदा आहियूं छो जो इंटीजर नंबर खे असां ज़ेड सां नालो ॾींदा आहियूं ऐं इंटीजर नंबर में जेके नंबर अचनि था 0 कामा प्लस माइनस 1 कामा प्लस माइनस 2 इन टाइप्स जा नंबर हूंदा। माना जेको नेचुरल नंबर असां पढ़ियो या होल नंबर उन में सिर्फ़ु पॉजिटिव नंबर हुया। जीअं इहा नेचुरल नंबर ऐं होल नंबर्स में उहे 0 खां स्टार्ट थींदा आहिनि। उन में सिर्फ़ु पॉजिटिव नंबर हुया नेगेटिव नंबर न हुया। सो इंटीजर नंबर असां इन लाइ पढ़ंदा आहियूं छो जो उन में जेको आहे पॉजिटिव ऐं नेगेटिव नंबर ॿई अची था।